अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कीअं आहियो? गुड मॉर्निंग विद धरती में मां आहियां संध्या सुमरो ऐं जेको आहे सो सुबुह थी चुको आहे, 10 वॼी चुका आहिनि ऐं असां तव्हांजे अङण ते अची चुका आहियूं। सुबुह जो टाइम उहे अहिड़ो हूंदो आहे कॾहिं कॾहिं त तमामु घणी जेका आहे सुस्ती चढ़ी रही हूंदी आहे। राति मुंहिंजी इलाही तबियत ख़राबु रही ऐं अलाए कीअं तव्हां सां मिलण जी जेका चाह हूंदी आहे, तव्हां जेको टाइम गुज़रंदो आहे, सुबुह वारी पंहिंजी जेके रिहाण हूंदी आहे, इहो ई असांजे अंदरि असांखे मोटिवेट कंदी आहे, जंहिंजे करे असांखे का बि प्रॉब्लम हुजे, का बि परेशानी हुजे, तव्हांखे ख़बर आहे असां कहिड़ियुनि कहिड़ियुनि परेशानियुनि खां गुज़री रहिया आहियूं। असां माना तव्हां बि हुन में शामिलु आहियो। गैस न हूंदी आहे, सुबुह उथंदा आहियूं त चांहि ठाहिणी आहे, बाबा मथे में सूरु थी रहियो आहे, सॼी राति मथे जे सूर में जंहिं गुज़ारियो आहे उनखे सुबुह जेकॾहिं दिलि चवे थी चांहि ठाहिण लाइ, त तव्हांजे घर में गैस ग़ाइबु आहे। ऐं जेको आहे सो पाणी अॼुकल्ह जेको असां जे इलाइक़े में रहूं था, तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि, उते पाणी कोन अची रहियो आहे। शहरी एहतिजाज बि करे रहिया आहिनि, पर पाणी कोन हूंदो आहे, केॾीमहिल गैस कोन हूंदी आहे, केॾीमहिल लाइट कोन हूंदी आहे। तॾहिं बि असां जहिड़ा माण्हू या तव्हां जहिड़ा माण्हू जेकी पंहिंजे पंहिंजे ऑफिसिस हींअर विया हूंदा पंहिंजे पंहिंजे कमनि कारनि ते, या असां तव्हां सां मिलण जे लाइ हिते पहुता आहियूं, इहो सम्झो वॾी जंग जेको आहे सो विड़ी ईंदा आहियूं, हेसि ताईं पहुचंदा आहियूं। छाकाणि तव्हां सां जेको टाइम गुज़रणो हूंदो आहे न, उहो क्वालिटी टाइम हूंदो आहे। ऐं उहो सॼे ॾींहं जे लाइ असांजे अंदरि जेको उत्साह भरे छॾींदो आहे, जेका मोटिवेशन असांखे मिलंदी आहे। ऐं इलाही जेकी गेस्ट ईंदा आहिनि, उन सां जेकी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, उन्हनि जा जेके तजुर्बा, उन्हनि जा जेके एक्सपीरियंसिस आहिनि, मूंखे लॻंदो आहे मां रोज़ु कुझु न कुझु सिखंदी ज़रूरु आहियां। ऐं मां इलाही सम्झां थी, जेको माण्हू हिकु त हूअं जेको आहे सो असां रोज़ु अलाए कहिड़े नमूने, उहो त पंहिंजो कमाल आहे त पाण कीअं जी रहिया आहियूं, पर रोज़ु जेको कुझु न कुझु तव्हां सिखो था ऐं उहो सिखी करे हुनखे किथे न किथे उन शइ जो अमल ज़रूरी आहे। माना उहा शइ कंहिं ताईं डिलीवर करे छॾियो, कंहिंखे सम्झाइणी ॾेई छॾियो, या कंहिंसां उहो डिस्कशन कयो, या पंहिंजे ज़हन में ॿीहर उन शइ खे वरजायो त जीअं उहो पकी थी वञे। उन ॻाल्हि ते पाण ॿीहर जेको आहे सो कंहिंजे साम्हूं कंहिं महफ़िल में वियो। मां चवंदी आहियां, जॾहिं हिकिड़ी भाॼी जेका आहे पाण रुगो हिकिड़े मसाले सां न ठाहे सघंदा आहियूं, हिकिड़ी आम भाॼी ठहंदी आहे, को ॿोड़ पचंदो आहे, त हुन में केतिरा पाण मसाला विझंदा आहियूं। हाणे मसालनि जा नाला मां नथी खणां, छाकाणि पोइ लॻंदो मां कुकिंग शो करे रही आहियां, पर हिकिड़ो माण्हू जेको आहे, पूरो हिकिड़ो इंसानु माण्हू, उहो रुगो के हिकु ॿिनि शयुनि सां कीअं थो मुकमल थी सघे, त हुनजी शख़्सियत में जेको घण पासाई जेकी शख़्सियत हूंदी आहे, उन में इलाही शयूं हूंदियूं आहिनि। उनजी शख़्सियत उहो माना कंहिं बि महफ़िल में वेहे न, मां चवंदी आहियां माण्हू पंहिंजे पाण ते एतिरी महिनत करे, ऐं इहो माण्हू करे सघे थो जेकॾहिं उहो चाहे त, एतिरी महिनत करे त तव्हां कंहिं महफ़िल में वियो न, हुते कंहिं बि हवाले सां ॻाल्हि ॿोल हले न, त हुनजी ज़री थोरी घणी तव्हांखे बि ॼाण हुजे, जो तव्हां हुन डिस्कशन में शामिलु थी सघो, पंहिंजो कुझु हिसो ॾेई सघो हुन में। इहा ॻाल्हि तमामु घणी ज़रूरी आहे। ॿी जेका आहे पाण ॻाल्हि सोचूं पिया, अॼुकल्ह जेका शइ अलार्मिंग तमामु घणी थी वई आहे, ऐं अॼु सोचियोसीं तव्हां सां बि जेको आहे सो हिन बाबति ॻाल्हायूं। जेको इलाही वक़्त खां तव्हां ॾिसी रहिया आहियो, वीडियोज़ बि अचनि थियूं, सोशल मीडिया जो दौरु आहे, पंहिंजे जेकी तालीमी इदारा आहिनि, जेकी पूरे मुल्क जी मां ॻाल्हि कंदसि, सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि न कंदसि, पूरे मुल्क जी, त अक्सर अहिड़ा जेके आहिनि से तव्हांखे हिकु त हिरासमेंट जा वाक़िया बि मिलनि था, ॿिया मंशियात जा इलाही केस जेकी रिपोर्ट थी रहिया आहिनि, वॾा वॾा हाई प्रोफाइल केसिस विच में थिया। कंहिं छोकिरे जो मर्डर बि थी वियो, हाणे मूंखे हुनजो नालो यादि कोन थो अचे, जेको कराची में ई थियो, त उनमें वॾा वॾा नाला बि अची रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे, कुझु ॾींहं अॻे हिकिड़ी मोहतरमा जेका जंहिंखे हथु कयो वियो हुयो, ऐं उन ते ॾाढा ॾींहं जेको आहे सो ख़बरनि जी जेका ज़ीनत बणियल हुई, ऐं अॼु हाणे बि उन्हनि जो केस हलंदड़ आहे, पिंकी साहिबा, त उहो बि मंशियात सां ई रिलेटेड केस हुयो। उन वॾा वॾी ॻाल्हियूं हुन में इंकशाफ़ थिया आहिनि। त इहे जेकी सभिनी असांजे लाइ ॾुखी ॻाल्हि इहा आहे त जेकी असांजा ॿार आहिनि न, असांजो ईंदड़ जेकी वक़्तु आहिनि, जेकी यूनिवर्सिटीज़ में पढ़णु वञनि था, माइट हिकिड़ी उन्हनि जे दिलि में का ख़्वाहिश आहे, उन्हनि जा ख़्वाब आहिनि, उन्हनि जा पंहिंजा ख़्वाब बि आहिनि, उन्हनि जे बचड़नि जा ख़्वाब बि आहिनि। पोइ उहो ॿारु जॾहिं वञे थो, हुनखे अलाए कहिड़ी संगत थी मिले, कहिड़ा माण्हू था मिलनि, उहो कीअं थो एॾो मंशियात जे वर चढ़ी थो वञे, जो तव्हां ॾिसो था आइस जो तमामु घणो जेको आहे सो इस्तेमालु असांजी यूनिवर्सिटीज़ में थी रहियो आहे। ऐं जेको आहे सो किथे किथे त इहो बि ॿुधण में आयो आहे त उस्ताद बि मुलविस हूंदा आहिनि। मतिलबु इहो सभु कुझु पाण कहिड़े पासे ॾे वञी रहिया आहियूं, पाण खे पंहिंजे ॿारनि खे छा ॾियणो आहे,
छा डिलीवर करण लाइ असां उस्ताद जी हैसियत में हुते आहियूं या असां हिकिड़े ज़िम्मेवार शहरी जी हैसियत में हिन ते केतिरो कमु करे रहिया आहियूं। मिसाल तौरु तव्हां कराची में आम जाम अॼुकल्ह रूटीन आहे, चांहि जा कैफ़ेज़ खुलियल आहिनि ऐं सुठो माहौल बि ॾियनि था। चांहि खणी थोरी महांगी मिलंदी आहे हुते, पर माहौल हिकिड़ो हूंदो आहे, माण्हू माहौल जे करे वेंदो आहे त वञिजे कॾहिं का कचहरी आहे का मीटिंग आहे त माण्हू थोरो माहौल चेंज करण जे लाइ हुते वञे थो। पर तव्हां हुते ॾिसो था नंढा नंढा ॿार, नंढियूं नंढियूं असांजी माना न्याणियूं, छोकिरा जेकी हार्डली तव्हांखे लॻंदा आहिनि जो फस्ट ईयर जा स्टूडेंट्स आहिनि या यूनिवर्सिटी वेंदड़ आहिनि, तव्हां उन्हनि खे ॾिसंदव त उहो स्मोकिंग करे रहिया हूंदा आहिनि, वेप पी रहिया हूंदा आहिनि, किथे किथे शीशा बार्स खुलियल आहिनि, शीशा पी रहिया आहिनि। त उन्हनि जे पेरेंट्स खे ख़बर बि न आहे, उन्हनि जे लेखे उन्हनि जा ॿार आउटिंग ते वियल आहिनि या पाण में कंबाइंड स्टडी करे रहिया आहिनि। पर मूंखे ख़बर आहे माइटनि खे ख़बर न हूंदी आहे, जॾहिं ॻाल्हि सफ़ा हथ मां निकिरी वेंदी आहे, सफ़ा चढ़ी वेंदी आहे, तॾहिं माइटनि खे ख़बर पवंदी आहे ऐं पोइ ॾुखियो थी वेंदो आहे। पोइ रिहेबिलिटेशन कराइणु इलाही ॿार तव्हां रोडनि ते ॾिसंदा आहियो, ब्रिजिस जे हेठि, इहे बि कंहिंजा ॿार हुया, कॾहिं कंहिं अहिड़ी सोहबत में वेठा हूंदा, कॾहिं जी वर चढ़ी आहे ऐं पोइ हुननि जो अंजाम एॾो भयानक थो थिए। त इन ते सोचियोसीं अॼु थोरो ॻाल्हायूं, जेको आहे सो पंहिंजो बि कुझु इनपुट विझूं, थोरो सोचूं, थोरो हिन मामले खे हल कीअं करणु घुरिजे, हिन में असांजो शहरी तौरु ज़िम्मेवार शहरी तौरु कहिड़ो किरदारु आहे, इन ते ॻाल्हाईंदासीं। पाण सां जेकी गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां। त मां जीअं ॻाल्हि कई हुई, इहा ॻाल्हि मां इन करे कई हुई त अॻिते वञी करे मूंखे हिन ते ॻाल्हाइणो हुयो त हिकिड़ो माण्हू जेको आहे सिर्फ़ु हिकु ॿिनि ॻाल्हियुनि खां कंप्लीट न आहे थींदो। कुझु कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी पंहिंजी शख़्सियत में तमामु घणा जौहर रखंदा आहिनि ऐं आहिनि बि सही माण्हू में, जेकॾहिं उहो पंहिंजे पाण खे सुञाणे सम्झी सघे त उहो घणो कुझु करे सघे थो। त असां सां गॾु जेकी गेस्ट मौजूदु आहिनि उहे कॉलमिस्ट बि आहिनि, तमामु घणा उन्हनि जा कॉलम लिखंदा रहिया आहिनि, इलाही सालनि खां इहो कमु करे रहिया आहिनि, रिसर्चर बि आहिनि, शाइर बि आहिनि, एजुकेशनिस्ट बि आहिनि ऐं तमामु घणा ड्रामा बि उन्हनि लिखिया आहिनि, स्टेज ड्रामा ख़ासि तौर ते, ऐं उन्हनि जा लिखियल गीत तमामु घणा ॻाया आहिनि, सिंध जे वॾनि वॾनि नाले वारनि फ़नकारनि ॻाया आहिनि, जीअं शफ़ी फ़कीर थी वियो, आशिक़ निज़ामानी साहिबु थी विया, मां ॿिनि जा नाला ॿुधाए थी, इलाही जा मूंखे यादि नथा अचनि, पर इलाही वॾनि वॾनि मां जेको आहे सो जेको ॻाइणनि उन्हनि जा गीत ॻाया आहिनि ऐं उन्हनि तमामु घणो अदब खे बि टाइम ॾिनो आहे ऐं जेको आहे सो उन्हनि शागिर्दनि जे लाइ छा सोचे रहिया आहिनि, छा करणु चाहिनि था। अमजद दुरानी सां पाण सां गॾु आहिनि, उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदा। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु चाक चङा भला? सभिनी खां पहिरियों ॿुधायो सफ़र तव्हांजो कीअं गुज़रियो हेसि ताईं अचण जो? न सफ़र त हाणे सफ़र ई हूंदो आहे ऐं हुन में मज़ो बि ईंदो आहे, थोरी तकलीफ़ बि ईंदी आहे ऐं मां जेको आहे एॾी तकलीफ़ कोन थी, बहरहाल इंजॉय बि मां कंदो आहियां सफ़र में। सही। अच्छा, इन्हनि हालतुनि में तव्हां इंजॉय कंदा आहियो जेकी रोडनि जी रस्तनि जी हालत आहे? ॾिसो त हाणे तव्हां जेके शयूं तव्हांजे वस में न आहिनि ऐं तब्दील नथा करे सघो त पोइ जिन हालतुनि में तव्हां रहो था उन में ई इंजॉय कयो। अच्छा। छो त लुत्फ़ तव्हांजी ज़िंदगी में हुजे त पोइ हिकु ज़िंदगी आहे, उन सां मुक़ाबिलो करे सघो था, तव्हां ॿियनि जे लाइ कमु करे सघो था। जेकॾहिं तव्हां ई मायूसी वेही रहंदव त ॿियनि जे लाइ छा कमु करे सघंदो? सही, बिल्कुलु। इन लाइ जदोजहद पसंदि माण्हू जेको आहे उहो कॾहिं बि कंहिं बि हालतुनि में नाख़ुशि न थींदो, हमेशह ख़ुशि हूंदो ऐं हर हालतुनि में पंहिंजो कमु कंदो रहंदो। मायूसी कुफर आहे, तॾहिं त मां चवां पई इन्हनि हालतुनि में पाण अचूं था, वेहूं था, इहो असांजो ई कमाल आहे, बल्कि सभिनी जो कमाल आहे जेकी माण्हू हिन माना सोसाइटी में रही रहिया आहिनि। असल में जेके जीनियस माण्हुनि जो असां पढ़ियूं शयूं उहे असां खां वधीक हालतुनि मां गुज़री करे हुन पंहिंजी दुनिया में नालो कमायो आहे। सही, बिल्कुलु। तव्हांखे मां हज़ारे नाला सवे नाला टाइम न आहे जो ॿुधायां तव्हांखे, जो मिसाल तौरु हिकिड़ो सुकरात सॼी ज़िंदगी वीचारो ज़बरदस्त ऐं जुती न पाए सघियो ऐं सॼी दुनिया खे हुन उथलाए छॾियो। सही सही। इहे सभई नाला आहिनि जेके तव्हांखे ॿुधाईंदो वञा त तव्हां हैरान थी वेंदव त असां उन्हनि हालतुनि मां अञा कोन था गुज़रूं। सही सही। जो असां पाण खे एतिरो मायूस कयूं, हू जिन हालतुनि में गुज़री दुनिया खे ॾेई विया, बिल्कुलु बिल्कुलु, उहो वॾा शिक्स, उहो अञा ॾुखियूं हालतूं हुयूं। पर असां सदाईं न पंहिंजो ई जेकी जिन हालतुनि में असां आहियूं, जंहिं जॻह ते असां पैदा थिया आहियूं, जेको समाज असांखे मिलियो आहे, सदाईं उन्हनि खे ॾोह ॾींदा रहंदा आहियूं। असांजो कहिड़ो हिन समाज में इनपुट आहे, केतिरो असां प्रोडक्टिव करे सघूं था, इन ते गौर न कंदा आहियूं, न ई करणु चाहींदा आहियूं। पर रुगो असांखे हालतुनि खे ॾोह ॾियणो आहे, समाज खे ॾोह ॾियणो आहे, हुकूमतनि खे ॾोह ॾियणो आहे, पर असां केतिरा ॾोहारी आहियूं। जीअं अॼु मां ॻाल्हि कई त असां ख़ामोश, जेको मुजरिमाणा ख़ामोशी, इवन तव्हां बि कैफ़ेस ते वेंदा हूंदव न, असां कंहिं ॿार खे रोके करे करे सम्झाइणी ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं त इहो तव्हां ग़लति करे रहिया आहियो। असल में ॿार खे जॾहिं तव्हां सम्झाइण जी कोशिशि कंदव न त पोइ ॿारु सम्झंदो शायदि मां कोई बेवकूफ़ आहियां, हीउ मूंखां वधीक सियाणो आहे।
छो त ॿार वटि बि हिकिड़ो नई दुनिया आहे, उनखे सम्झाइण जी कोशिशि न कयो, उनखे बल्कि सम्झण जी कोशिशि कयो। उनखे सम्झण जी कोशिशि कयो। जॾहिं उनखे तव्हां सम्झंदव न त हू तव्हां सां दिलि जा राज़ ॿुधाईंदो, सही। तव्हांजो पंहिंजो थी वेंदो। पोइ कॾहिं कॾहिं तव्हां पंहिंजी बि जेकॾहिं हुनखे चवंदो त हू बि मञी वठंदो। सही। असां छा आहे त जॾहिं असांजी सोसाइटी छो थी ख़राबु थिए, पीउ खां पुटु छो जुदा थी विया, धीअ छो जुदा थी विया पीउ खां, सही। उहो इन जे लाइ जो धीअ जो कॾहिं उहो हाल पुछे ई कोन थो, धीउ खे धीउ सम्झे कोन थो। दुनिया जे लाइ टाइम आहे पर धीअ जे लाइ न आहे टाइम, दुनिया जे लाइ टाइम आहे पर पुट जे लाइ टाइम न आहे। सही। ॻाल्हाईंदो त उनखे बुछा लॻंदी, गुस्सो चढ़ंदो ॿार ते, नंढी छोकिरी हुजे या पुटु हुजे। असल में सॼी दुनिया जेको आहे न, मां चवंदो आहियां दुनिया तव्हांजी जेकॾहिं अकेला आहियो त पोइ दुनिया तव्हांजी आहे, ऐं जेकॾहिं तव्हां शादी था कयो पोइ तव्हांजी दुनिया न आहे, पोइ तव्हांजे घरवारी जी दुनिया आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे औलाद थी थिए त पोइ घरवारी ऐं मुड़ुस जो कमु आहे त हाणे दुनिया हुनजी ॿाहिरि आहे। तव्हां वटि जेकी बि शयूं आहिनि उहे उन जूं अमानतूं आहिनि, उनखे पहुचायो। तव्हां वटि जेको इल्मु आहे, तव्हां वटि जेको प्यारु आहे, तव्हां वटि जेको हमदर्दियूं आहिनि, तव्हां वटि जेके ॻाल्हियूं आहिनि, उहे सभु उन ताईं पहुचायो। तव्हांजी उनजी अमानत आहे जेका उन ते पहुचायो। सही, बिल्कुलु। ऐं दयानतदार पीउ मां जेकॾहिं बचे खे मिली था वञनि त उहो हिकिड़ो दयानतदार फ़र्द पैदा थो थिए, ऐं दयानतदार पीउ मां आहिनि ई कोन जेके बचनि ताईं शयूं पहुचाइनि। इहो वॾो ॾुख जो मंज़र आहे असांजी सोसाइटी जो। बिल्कुलु। अच्छा, हींअर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त तव्हां वटि जेको कुझु आहे तव्हां पंहिंजे ॿार खे ॾियो। अच्छा, घणे क़दुरु असां तव्हां जे बि मुशाहिदे मां गुज़री हूंदियूं, वॾा वॾा नाला आहिनि, के हिकिड़े नाले खे कोट नथा करे सघूं, पंहिंजे माना पाकिस्तान जी वॾी शख़्सियतूं चइजनि या सिंध जूं वॾी शख़्सियतूं चइजनि, तव्हां जॾहिं उन्हनि जे ॿारनि सां मिलंदा आहियो त तव्हां चवंदा आहियो यार हिन हस्ती जा इहे ॿार आहिनि, माना तव्हां में उन जा के हिकिड़ो कणो बि उन में नज़र न आहे ईंदो, ऐं पोइ तव्हां पोइ उन में माना किथे लैक थी वेंदो आहे छा, जेको दुनिया खे एॾो फ़लसफ़ो ॿुधाए रहंदो आहे, जेको दुनिया में माण्हू हली रहंदो आहे, जंहिंजो जिते किथे नालो हूंदो आहे, हुनजा ॿार ईअं छो रहिजी वेंदा आहिनि? इलाही माण्हू अहिड़ा मुंहिंजी नज़रनि में गुज़रिया आहिनि। तव्हां ॾिसो न त मां चवंदो आहियां दुनिया में वॾे में वॾो जेको नशो आहे न, जेकॾहिं माण्हू खां पुछिबो त चवंदा आहिनि दौलत, पर मां चवां दौलत जो नशो कुझु बि न आहे। अॼु जे दौर में वॾे में वॾो जेको नशो आहे इंसाननि खे त उहो आहे शोहरत। शोहरत इन जे लाइ उहो दौलत खे बि न चाहींदो, चवंदो मुंहिंजी शोहरत हुजे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको माण्हू दौलत खे छॾे थो ॾे, हर शइ खे छॾे थो ॾे शोहरत जी ख़ातिर, औलाद या नंढा ॿार हुनजा कहिड़े हिसेदार कनि। सही। इन जे लाइ असां जेके बि वॾा वॾा अदीब तव्हां चओ था उन्हनि जा तजुर्बा मूंखे बि आहिनि, उहे पंहिंजी सिर्फ़ु शोहरत जे लाइ लिखंदा, शोहरत जे लाइ कमु कंदा, शोहरत जे लाइ पढ़ंदा, बचनि ते इन्हनि जे लाइ उन्हनि खे टाइम ई कोन्हे। इहो हिकिड़ो वॾो नाइंसाफ़ी आहे असांजी सोसाइटी जी, जो असांजो उहो माण्हू जेको सॼी दुनिया खे तब्दील करण जूं ॻाल्हियूं करे, फ़लसफ़नि जूं ॻाल्हियूं करे, ऐं पंहिंजे बचनि खे हुन जे लाइ टाइम न आहे, त हुनजा सभु फ़लसफ़ा सभु ॻाल्हियूं हुन जूं मां त सम्झंदो आहियां ज़ीरो ते आहिनि। सही। सो तव्हां पंहिंजनि बचनि खे पंहिंजो दोस्त बणाए छॾियो, बिल्कुलु उनखे सॼो ॾींहुं घुमायो, उन्हनि खे कचहरियूं कयो, उन्हनि सां होटलिंग कयो, पोइ ॾिसो त छा ज़िंदगी में मज़ो थो अचे तव्हांजे। सही, बिल्कुलु। ऐं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि, माना चयो ईअं बि वेंदो आहे त अक्सर जेकी घाटा वण हूंदा आहिनि उनजे हेठि जेकी ॿिया ॿूटा नंढा वॾा जेकी निकिरंदा आहिनि, पुटंदा आहिनि, उहो उनजी करे उहो उहे वधी कोन सघंदा आहिनि, छाकाणि उन्हनि जी शख़्सियत जो असरु एॾो गहरो हूंदो आहे, जो जीअं पाण हाणे मिसाल कंहिं बि वॾे मुफ़क़िर अदीब जी वठूं या छा, त इहो बि अमल दख़ल हूंदो आहे जो उहो उनखां सदाईं लैक करे वेंदा आहिनि, माना उहो उभरी न सघंदा आहिनि, उहो सम्झंदा न असां माना हिकिड़ो कॉन्फिडेंस हुननि जो जेको आहे न शेक थींदो रहंदो आहे सॼी ज़िंदगी। असल में तव्हांखे इहा ई मां वरी ॻाल्हि दोहिराइणु सुठो नथो लॻे मूंखे, नओं जुमिलो चवणु घुरिजे। असल में जेके वॾो वॾो अदीब थी थो वञे न माण्हू, उनजो हिकिड़ो नालो थो थिए। सही। हू न चाहींदो त हिकिड़ो इंटेलेक्चुअल ॿियो नौजवान अचे अॻिते ऐं मुंहिंजे टकर जो थिए या मूंखां अॻिते निकिरी वञे। असल में हू पाण बि हिकिड़ो चोर दरवाज़े खां आयल हूंदो, जेकॾहिं हुन में पाण में इंटेलेक्चुअलिटी हूंदी, स्टडी हूंदी, ज़ाती मुतालियो हूंदो, त उहो कंहिंखां बि ख़ौफ़ज़दा न थींदो, बल्कि सभिनी जा रस्ता खोलींदो वेंदो। अचो ही तव्हांजो रस्तो आहे, अचो ही तव्हांजो रस्तो आहे, फलाणी किताब पढ़ींदो, फलाणी किताब पढ़ींदो, पढ़ाईंदो वेंदो, उनजा रस्ता न रोकींदो। पर जेके माण्हू पाण ई चोर दरवाज़नि में अची शोहरत जे मथे अची चढ़ी वेही रहिया आहिनि, त उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईअं ई कनि था जो कंहिं बि नौजवान खे अॻिते नथा आणनि, कंहिं बि सुठे शाइर खे सुठो दाद नथा ॾियनि। तव्हां शायदि एतिरा मुशाइरा अटेंड न कया हूंदा, मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे मुशाइरनि में, चाहे केतिरो बि बहितरीनु शेर कोई पढ़ी वञे नौजवान, मजाल जो सीनियर हुनखे चवे त ॿीहर पढ़ फलाणो शेर, ॿीहर पढ़, नामुमकिन आहे। अच्छा, नामुमकिन आहे, सिर्फ़ु इन लाइ जो हुनजो ख़तरो आहे ऐं ख़ौफ़ आहे त मुंहिंजी जेका उहा डिग्निटी आहे, उहा जेका मुंहिंजो शान ऐं मर्तबो आहे, उन में कई धकु न रसे या वरी हिन नौजवान अॻिते न अची वञे। इहो हिकिड़ो
ऐं धकियानूसी मां उहो लफ़्ज़ सुठो न आहे, हाँ इहा सोच रखंदड़ माण्हुनि जो इहो नज़रियो आहे। बाक़ी मां चवंदो आहियां जेको माण्हू फेयर हुजे पाण बि त उहो ॿियनि जे लाइ बि फेयर हूंदो आहे ऐं कॾहिं बि कंहिंजो रस्तो न रोकणु खपे। जेसीं ताईं तव्हां वणनि जी ॻाल्हि कई त उहा इहा इन जे लाइ जो हेठियां ॿूटा उसरी न सघंदा आहिनि। हर ॿूटे खे उस बि खपे ऐं गर्मी बि खपे ऐं रोशनी बि खपे, हर शइ खपे, पर वॾा वण हूंदा आहिनि उन करे सही रोशनी सही गर्मी हुन ताईं पहुचंदी न। सही बिल्कुलु हाँ। ईअं ई जॾहिं सुठा अदीब हूंदा आहिनि, वॾा अदीब हूंदा आहिनि, त नंढनि अदीबनि ताईं उहा सोच सही तरह रोशनी न पहुचणु ॾींदा आहिनि इल्म जी, सही तरह उन्हनि खे मौक़ो ॾींदा आहिनि कुझु कमु करण जो, सही। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ईअं ई दॿिजी ऐं वीचारा पोइ हटी वेंदा आहिनि। अच्छा इहा शइ रुगो अदब में नथी अचे, माना इन ते पाण हाणे पोइ था ॻाल्हायूं, पाण अॻु में नशे ते अचूं था, जेको शोहरत जे नशे जी तव्हां ॻाल्हि कई, त मां चयुमि शोहरत जो नशो हूंदो आहे बिल्कुलु पंहिंजी जॻह ते, ऐं आई थिंक इहो नशो त सभिनी खां वधीक ख़राबु आहे। पर हिकिड़ो नशो जेको अॼुकल्ह आम जाम असांजे तव्हां तालीमी इदारनि में ॾिसी रहिया आहियो, ख़बरनि सां ज़ाहिर तव्हां बि कनेक्ट रहो था, कॉलम बि तव्हां लिखंदा रहिया आहियो, पुराणो दौर ऐं हाणोके दौर में तव्हांखे नथो लॻे तमामु घणी अलार्मिंग सिचुएशन हाणे अची वई आहे? ॾिसो न, दौर तव्हां कहिड़ो बि खणंदव तव्हांखे सभु शयूं उहे एज़ इट मिलंदियूं जीअं असां वटि आम जाम आहिनि। कहिड़ो बि दौर खणी खणो तव्हां, चाहे पोयूं तारीख़ुनि में हलिया वञूं, असां कहिड़ी बि तारीख़ जो हिकिड़ो ॾहाको मुक़ररु कयो उन ते ॻाल्हायूं वेही, त पोइ तव्हां ॾिसंदव त उन में सभु शयूं आहिनि जेके असां वटि हिन मौजूदु आहिनि। सोसाइटी खे जेको तब्दील करिणो आहे न, उहो कंदो आहे हिकु त तव्हांजी तइलीम ऐं ॿियो तव्हां वटि हिकिड़ो कानून हुजणु घुरिजे ऐं कानून जी इम्प्लीमेंटेशन हुजणु घुरिजे, माना पूरे तरीक़े सां उहो हर माण्हूअ ते अप्लाई कयो वञे। सही। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका सोसाइटी आहे बज़ाति ख़ुदि, उहा सोसाइटीअ जो बि हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु हुजणु घुरिजे। सही। पर असां जॾहिं सभिनी शयुनि ते नज़र था विझूं त कानून किताबनि में जेको आहे ख़ामोश आहिनि, कानून खे अप्लाई कंदड़ जेके माण्हू आहिनि उहे इन ख़ौफ़ में आहिनि त हथु विझंदासीं त शायदि असांजी नौकिरी न हली वञे। सही। इन ख़ौफ़ में मुब्तला आहे, कोई बि माण्हू कंहिं में हथु नथो विझे, तकिड़ो विझे, सॼा सबूत आहिनि उन जे बावजूद बि नथो हथु विझे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां हुकूमतूं ॾिसंदव त हुकूमत इन जे लाइ कंहिं में हथु नथी विझे, कंहिंखे नथी घणो सख़्ती ॾे त सुभाणे वरी वोट वठणु वेंदासीं त मतां असां हाराए वञूं। बिल्कुलु। बेशक हाराए वञो, तव्हां सोसाइटीअ लाइ कमु था कयो, कंहिं मिसाल तौरु 5, 10, 15 ॾोहारनि जे लाइ कमु नथा कयो। सही। तव्हां 10, 15 ॾोहारनि खे जेकॾहिं ख़तमु करे छॾियो, 5, 10 जेको आहे हिकिड़े शहर में वॾा नशे जा अॾा था हलनि उन ख़तमु करे छॾियो त उहो नशे ॾींदड़ तव्हांखे वोट ॾींदो न, उहो ईंदो ई कोन्हे को पोलिंग स्टेशन ते नशा ई। अञा हुनजो पीउ मां जेको नशो न कंदड़ हुजे उहो अची पोलिंग ते ॾेई ईंदो, बाक़ी उहो नशा ई त निकिरंदो ई कोन्हे घरो। सही। इन जे लाइ उन्हनि माण्हुनि जे लाइ तव्हां सोसाइटीअ खे ख़राबु करे रहिया आहियो जेको तव्हांखे वोट बि नथा कनि। कानून असांजा बंदि लॻा पिया आहिनि, लिहाज़ा सभिनी खे एक्टिव थियणो पवंदो, सोसाइटी खे बि पंहिंजा फ़र्ज़ जेको आहे निभाइणा पवंदा। तॾहिं सोसाइटी त पंहिंजो फ़र्ज़ु माना कहिड़ी रीति निभाए सघे थी? तव्हांखे छा थो लॻे, छा मैकेनिज़म? मिसाल तौरु जीअं हाणे कंहिं दौर में तव्हां बि त पढ़िया हूंदव, जंहिं बि यूनिवर्सिटी कॉलेज में तव्हां बि पंहिंजी सराउंडिंग में ॾिठो हूंदो, ऐं अॼुकल्ह जेकी अॼुकल्ह त हर शइ फौरन अची थी वञे न, टिकटॉक आहे, सोशल मीडिया ते हर ख़बर अची थी वञे, त ऐं तव्हां आम जाम ॾिसो बि था, तव्हां बि घुमंदा हूंदव शहर में, चांहि जा होटल्स आहिनि हिते, तव्हांखे लॻे नथो तमामु घणी चढ़ी वई आहे ॻाल्हि? बिल्कुलु तमामु घणी चढ़ी वई आहे, पर जेसिताईं तव्हां चयो त असांखे छा करणु खपे, माना हिकिड़ो एज़ अ सोसाइटी तौरु, त असां ॿुधंदा आहियूं, मां सोसाइटी वारनि दोस्तनि खां ॿुधंदो आहियां वेठो, कॾहिं कॾहिं बस में सफ़रु कंदे, वैगन में सफ़रु कंदे, या ईअं ई कॾहिं कॾहिं होटल ते मां वेठो हूंदो आहियां, दोस्त वेठा ॻाल्हाईंदा आहिनि त साईं हीअ पुलिस जेकॾहिं चाहे न त इहे सभु अॾा बंदि थी वेंदा। सही। पुलिस पाण हलाए थी पई अॾा, हलो ॿुधंदो आहियां वेठो मां, वैगन में मां सफ़र पोइ कयां उन ॾींहुं, माण्हू पिया चवनि साईं हीअ हाणे पुलिस वारा चेक था कनि, अॼुकल्ह नशे ते सख़्ती थी वई आहे ॾाढी, वरी असल में इहे 2 टे ॾींहं सख़्ती करे पोइ वरी इन रेट खे वधाए करे वरी साॻियो हलंदो पियो, ऐं पुलिस वारनि खे घटि वधि ॻाल्हाइणु शुरू थी विया, इहे पाण हलाईंदा आहिनि, पाण इहे कंदा आहिनि, कुझु नाज़ेबा लफ़्ज़ बि उन्हनि जे लाइ इस्तेमालु करणु। वरी कंहिं माण्हू मूं ॾिठो त मां खिलियोमांसि, तव्हां छा था चओ? मां चयुमि ॻाल्हि इहा आहे मुंहिंजा मिठा, जेकॾहिं तव्हां सभिनी जे वात में पिया हुजनि नशा, मां चयो तव्हां गुटका, मां चयुमि जेकॾहिं तव्हां सभु गुटको खाइणु छॾे वञो, नशो खाइणु छॾे वञो, त ख़ुदि ब ख़ुदि अॾा ख़तमु थींदा, पुलिस जूं शिकायतूं ख़तमु थींदियूं, पुलिस खे घटि वधि जो ॻाल्हाए त उहो बि न ॻाल्हाए सघंदो, तव्हां पाण सुधरो कोन था, पोइ गारियूं ॿियनि खे ॾेई करे घटि वधि ॿियनि खे ॻाल्हाए करे ऐं पंहिंजो कमु कढी था वञो। ऐं माण्हू सिर्फ़ु ॿिए खे घटि वधि इन लाइ ॻाल्हाईंदो आहे त जीअं ॿियनि खे ख़बर पए त मां अहिड़ो न आहियां। असल में जेको ॿिए खे घटि वधि थो ॻाल्हाए न, उहो चाहे थो त मूंखे माण्हू सम्झनि त मुतबर आहे मां,
तॾहिं उहो ॿियनि खे घटि थो ॻाल्हाए। सही अगरि ॿियनि खे घटि न ॻाल्हाए जेको माण्हू त नामुमकिन आहे जो असांजी सोसाइटीअ में इहे शयूं वधनि। छो त मां नशो पाण ई न कंदुमि, मूंखे पाण खे ख़बर न आहे त कहिड़ी शइ नशे जो कहिड़ो टेस्ट आहे। मिसाल तौरु सही ईअं ई मां चाहियां थो जेकॾहिं असांजो हर फ़र्दु नशे खां एतिरो दूरि थी वञे। मां कल्ह बि हिकिड़े दोस्त खे चयुमि यार 30 रुपए खां वधीक थी वियो आहे हिकिड़ो गोली जो सिगरेट, हिकिड़ो सिगरेट जेकॾहिं माण्हू पीअण छॾे ॾियनि त इहे गोली में सिगरेट रुलंदो उथंदो कोई वठण वारो न हूंदो। सही ईअं ई नशो माण्हू खाइण छॾे ॾियनि न। माण्हू असल में पाण खे चेंज नथा कनि, पोइ ॾोह था ॾियनि सोसाइटी ते, पोइ ॾोह था ॾियनि कानून ते, पोइ ॾोह था ॾियनि पुलिस ते, पोइ ॾोह था ॾियनि हुकूमत ते। हाणे पेट्रोल तव्हां विझरायो गाॾी में जेकॾहिं 10 लीटर विझो त 8 लीटर थो विझे, 2 लीटर काॾे गुम थी वियो? इहो भला तव्हांजी हुकूमत चयो आहे त इहो गुम कयो 2 लीटर, सही ऐं पोइ वरी उहो ई पेट्रोल पंप वारो गाॾियूं ॾींदो बीठो जेको आहे कंहिं मिनिस्टर खे, कंहिं वज़ीर खे, कंहिं हाँ बिल्कुलु। इहे हुनखे। बाबा पाण में को सुधारो न आणींदासीं। जीअं सब्ज़ी वारो महांगाई जो चए थो, पर तव्हां उन खां सब्ज़ी वठो त जीअं हुनखे वारो लॻंदो त उहो 2-3 ॻरियल सड़ियल शयूं तव्हांजी हाणे इख़लाक़ियात जी हद ॾिसो त तव्हां, इख़लाक़ियात जी हद ॾिसो त जेकॾहिं अमेरिका में 400 रुपया जेकॾहिं लीटर पेट्रोल थो हले ऐं जेकॾहिं 300 रुपया थो थी वञे न, त अमेरिका हुकूमत खे नाहे ॿुधाइणो त हाणे तव्हांजो रेट जेको आहे पंहिंजे पैसेंजर खां केतिरो वठो, ख़ुदि हेठि लाहे छॾंदा आहिनि। बिल्कुलु माना चवण जी ज़रूरत न। हिते हिकु हिकु माण्हू खे रड़ियूं थियूं करणियूं पवनि, किराए थियूं करणियूं पवनि। त बाबा जॾहिं 400 रुपया पेट्रोल हुयो तव्हां 80 रुपयो किरायो वधायो, बिल्कुलु हाणे 80 छो था वठो बाबा? 50 रिवर्स न थींदो आहे पोइ रिवर्स। हाणे इहा बदअख़लाक़ी कंहिं वटि आहे? हुकूमत वटि आहे, ॿियनि वटि आहे। वरी चवंदा त कानूनी अदारा एक्टिव था थियनि। जे कानूनी अदारा कंहिंखे ट्रांसपोर्ट खे पकड़ींदा सॼियूं बसियूं था बंदि करे छॾनि। कोई इख़लाक़ियात जी हिकिड़ी हद हूंदी आहे, कोई हिकिड़ो अदारो असांजो सुठो हुजणु घुरिजे। जे ट्रांसपोर्ट हिकिड़े खे पकड़ींदा त ॿी ट्रांसपोर्ट वारा चवनि भाउ ग़लति, जेको बि कमु कंदो असांजो हुन सां तालुक़ु न आहे, सही त उहो नथा चवनि, हुन सां साथ ॾेई बीह था रहनि। सही हाणे इहे सभु विधा आहिनि त असां सिर्फ़ु हुकूमत, हाणे हुकूमत वञे करे सॼा रोड बंदि करे बीह रहे ट्रांसपोर्ट वञे करे। इन जे लाइ असांजो को माण्हू नथा चई सघूं त जेको फेयर ऐं क्लियर हुजणु घुरिजे ऐं समाज लाइ कमु करे। इन जे लाइ सभु जो सभु माण्हू असांजा मुलविस आहिनि, सभु जो सभु माण्हू ॾोहारियूं। ऐं असां हिकिड़ी ॾोहारी समाज में रहूं था पिया, ऐं पोइ बि असांखे हुन में ख़ुशियूं पैदा करणियूं आहिनि पंहिंजे लाइ बि ऐं दुनिया जे लाइ बि उमेदूं पैदा करणियूं आहिनि त न बाबा हिन हालतुनि में बि जीअरो रही सघिजे थो। बिल्कुलु सो असां राइटर जो त कमु इहो आहे। तव्हां ॾिसो न, कंहिंजो बचो थो मरे, कंहिंजो कोई तकलीफ़ में थो अचे त हुनजा ॻुड़ अखियुनि में तव्हां ॾिठा हूंदा, बिल्कुलु पर कंहिं राइटर जा ॻुड़ अखियुनि में ॾिठा हूंदा। असां राति जो उन्हनि पहिरनि में रुना आहियूं जिन पहिरनि में माण्हू सुता पिया हूंदा आहिनि, जिन जे असां अखियुनि में ॻुड़ बि कंहिं ॾिठो आहे। ऐं कंहिंजे दर्द ते राइटर कंहिंजे दर्द ते बि रोई लिखंदो आहे, समाज में जेकी पंहिंजो दर्द थोरी हूंदो आहे हुनखे, उहो समाज जे दर्द खे थो ॾिसे। सही ॿोरियूं विरहाइनि पिया अटे जूं, पोइ हिकिड़े पोड़े बि चयो त जवान थी वियो त मां ॿोरी मिलंदी मूंखे महीनो हली वेंदुमि घर जो, ईअं जो कुलो वञे त ॿोरी जो वज़न घणो किरियो वञे रोड ते, ॿोरी जेठो मरी वियो। हिकु ॿोरी अटे ख़ातिर मुंहिंजो पीउ मरी वियो आहे, बुख ते हो सॼो ई घर मुंहिंजो पीउ मरी वियो आहे। ऐं इन 2 लाइनुनि खां पोइ मां जेको पूरो शाइरी लिखी हिन ते, हाज़िक हाज़िक चइबो हकीम खे, हाज़िक ॾे तूं दवा अहिड़ी जो बुख न लॻे कंहिंखे। वाह 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 वाह, हाज़िक ॾे दवा, हाज़िक माना हकीम, हकीम तूं ॾे दवा अहिड़ी जो बुख न लॻे कंहिंखे। को मरे थरबर मुंहिंजो पीउ मरी वियो आहे, को बि न मरे थरबर मुंहिंजो पीउ मरी वियो। इन ते मूं पूरो हिकिड़ो गज़ल लिखियो, तव्हां थी वञे पर ॿुधायो। हिकु हिकु शेर ते मूंखे शेर घटि हूंदा आहिनि यादि पंहिंजा, ॾिसी पढ़णो पवंदो। हाणे तव्हां ॾिसो त हिकु हिकु शेर ते जेको आहे न कीअं त हालतुनि मां गुज़रे थो हिकिड़ो शाइर तव्हांखे ॿुधाईंदे बि असांखे हिकिड़ो ईअं सम्झो शर्म थो महसूसु थिए, छो त उहे शयूं आहिनि जेके माण्हू असां ॾिसनि कोन था, ऐं उहे शयूं जॾहिं ज़ाहिर था कयूं त चवनि था पाण पढ़ाइण जी कोशिशि था कनि। वॾो अलमी हो आहे असांजो, हक़ीक़तुनि खे ॿुधण लाइ बि तयारु न आहे माण्हू, सम्झण त अञा परे जी ॻाल्हि आहे, हक़ीक़तुनि खे ॿुधण लाइ बि कोई तयारु न आहे। इन समाज में असां रहूं था पिया, इन समाज में गुज़रूं था पिया, इन समाज में असां रहूं पिया, छा पर असां बि त असां आहियूं, हक़ीक़त नेठि ॿुधाए रहंदासीं उन्हनि खे, छाकाणि हक़ीक़त तव्हांखे ॿुधाइणी आहे न, पोइ अॻिले ते हुनजो असरु थिए न थिए। हा, तव्हांजे जो कमु आहे। अॼुकल्ह त वरी कानून पास कयो अथऊं न, कोई बि कंहिंजे ख़िलाफ़ु लिखे थो त पोइ बदिजी वेंदो त फलाणे खजी वेंदो। हाणे अजीब क़िस्म जा कानून आहिनि, यानी की तव्हां हक़ीक़त में न ॿुधायो। हाणे तव्हां सुभाणे मां शाइरी में कंहिंजे लाइ लिखां थो, चवंदा ॿधो साईं शाइरी में असांजे ख़िलाफ़ु छो कई अथई। हाणे अजीब क़िस्म जो हिकिड़ो कानून आहे त ठहनि, अजीब क़िस्म जा हिकिड़ा सियासी लीडर आहिनि जेके एजुकेटेड माण्हू आहिनि, दुनिया जा इनकलाब कोई ईअं कोन आया अहिड़े क़िस्म जा कानून ठाहे। इन जे लाइ कानून सुठा हुजणु घुरिजनि, तइलीमी अदारा सुठा हुजणु घुरिजनि। नशे जी जीअं तव्हां हालत था कयो त हालतूं एतिरियूं ख़राबु थी वियूं आहिनि जो को बि अहिड़ो अदारो कोन्हे। अञा मां इहो चवंदुसि त जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन्हनि में तव्हांखे तमामु घटि नशे जूं शिकायतूं मिलंदियूं,
सही जेतिरियूं तव्हांखे प्राइवेट स्कूलनि में मिलंदियूं बिल्कुलु ऐं प्राइवेट यूनिवर्सिटी में तव्हांखे मिलंदियूं एतिरियूं तव्हांखे गवर्नमेंट जे यूनिवर्सिटी हुजे या गवर्नमेंट जे अंडर जेको आहे सो स्कूल हुजनि उन में तव्हां नशे जी हालत तमामु घटि ॾिठो छो त अञा ताईं उहो असांजो उस्तादु रिवायती आहे ॿारनि ते नज़र रखे थो ऐं ॿारनि खे थोरी घणी इख़लाक़ियात जे अंदरि पनिश करे थो प्राइवेट में ॿारनि खे कोई ॻाल्हाए कोन थो उल्टो उस्तादनि खे था वेही ॻाल्हाइनि तूं केरु थींदो आहे ॻाल्हाइण वारो सही मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जीवन कोन हाणे उहो उस्ताद भई ख़ौफ़ज़दा आहे त मूंखे कढी न छॾनि ऐं जेकॾहिं उहो कंहिं इंतिज़ामिया खे थो करे तुंहिंजो कहिड़ो ॾे तुंहिंजो पुटु आहे छा जंहिंजो पुटु आहे उन्हनि खे संभाले न वञे सही त हाणे अहिड़े के उस्ताद बि चुप थो थी वञे पर गवर्नमेंट में अञा ताईं थोरो के घणो चेक बैलेंस आहे गवर्नमेंट जूं खोड़ सारियूं पॉलिसियूं आहिनि सरदार शाह साहब हिन वक़्तु मिनिस्टर आहे पर उन सां मुंहिंजा खोड़ सारा इख़्तिलाफ़ रहिया आहिनि हमेशह मां सोशल मीडिया ते चवंदो रहियो आहियां सही सही त बाबा तव्हां स्कूलनि खे प्राइवेट NGOs खे न ॾियो तव्हां छो त प्राइवेट NGOs खे स्कूल ॾियण था चओ त स्कूलनि खे बहितर कंदो त तव्हां उन ई साॻे प्राइवेट NGOs खे चओ त शाम जो 4 खां राति जो 8 बजे ताईं असांजे टीचर्स खे स्किल्ड ॾे शाम जो 4 खां राति जो 8 बजे ताईं उन्हनि टीचर्स खे अची स्किल्ड ॾे उन में टीचर्स खे हिकु दफ़ो चांहि बि पीआर ऐं 2 कलाक हिकिड़ो बेच अचे 2 कलाक पोइ अचे 2 बेच मुख़्तलिफ़ साइंस जा सब्जेक्ट ओरिजिनल तरीक़े सां माना प्रैक्टिकल कराइजनि उहे साइंस ॿारनि खे सुबुह जो पाण पढ़ाइनि उहो कमु न थींदो मुर्गो असां स्कूल ई NGOs खे ॾेई छॾिया आहिनि त हाणे तव्हां NGOs जा रूल्स ॾिसो त उहे इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन सां तालुक़ था रखनि ऐं हेॾनि हुन जा कहिड़ा मक़सद आहिनि उहो तव्हां असांखे ख़बर ई कोन्हे गवर्नमेंट खे ख़बर कोन्हे त उहे ॿारनि खे कहिड़ो इख़लाक़ियात सेखारींदा अॻिते हली छा थींदो उन्हनि जे लाइ कुझु करिकुलम कीअं डेवलप कंदा छा कंदा यानी की तबाहीअ तरफ़ असां वञी रहिया आहियूं एजुकेशन सरदार शाह साहिब खे मां केतिरा ई दफ़ा गुज़ारिशूं कयूं आहिनि मां रोज़ु हड़ताल ते बीठुसि कराची में सालनि जा साल 2019 खां वठी ऐं मुंहिंजे ख़्याल में 21-22 ताईं त मां हिते बीठो हुउसि उन खां पोइ वरी मकली वियुसि वरी मकली रोज़ानो एतिजाज ते वियुसि 2025 में मूं एतिजाज ख़तमु कयो जो मूं रिटायरमेंट कई सही पर रिटायरमेंट जो मक़सदु इहो कोन्हे त मां जेको आहे कंहिं हक़ जी ख़ातिर वरी नथो बीह सघां हिन जे लाइ असां वटि तइलीम जा अदारा त छॾियो पर सिहत जा अदारा बि प्राइवेट NGOs खे न विया आहिनि हाणे जेकॾहिं तव्हां डिक्लेयर प्राइवेट NGOs करे विझे त हिन खे कोविड जो जेको आहे सो वायरस लॻी वियो आहे तव्हां अंदाज़ो लॻायो त उनखे वेझे अचणु ॾींदा कंहिं पीउ माउ खे पुट खे धीअ खे वेझे अचणु ॾींदा न अचणु ॾींदा हाणे जेकॾहिं उहो चवंदा कोविड आहे पप्पा त हीअ आइसोलेशन में हले पियो वार्ड में कंहिंखे अचण ई न ॾींदा प्लास्टिकूं पाए पाण हिकिड़ो ड्रामो कंदा हुनजा सभु जो सभु ऑर्गन्स कढी वञनि अखियूं कढी वञनि मिसाल तौरु हे कढी वञनि हाणे मरी वियो अथई असां त वॾो बचायोसीं उनखे प्लास्टिक में बंदि करे कंहिंखे अचण बि न वेझे ऐं दफ़न करे हलिया वञनि ऐं असांजे करोड़नि खरबनि रुपयनि जा ऑर्गन हिकिड़े माण्हूअ जा कढी ऐं ॿाहिरि NGOs मोकिले छॾे इहे प्राइवेट NGOs इस्पतालूं हलाइनि त पोइ असां कंहिंखे ॾोह ॾींदासीं इन जे लाइ पंहिंजो जेको डॉक्टर हूंदो लोकल डॉक्टर हूंदो उनखे एतिरी ज़रूरत थी हू इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन सां उनजो तालुक बि न हूंदो जो हू एॾा वॾा कमु करे सघे एॾी रिस्क खणी सघे न खणी सघंदो कॾहिं बि हू चवंदो न काई बि ॻाल्हि खुली सघे थी पर हीअ प्राइवेट अदारनि जा एॾा सख़्तु माण्हू जो जेके रेग्युलर जेके असांजा जॉब में कमु कंदा डॉक्टर आहिनि उहे उन्हनि ख़ौफ़ज़दा आहिनि त इन जे लाइ इहे जेके अदारा असांजा प्राइवेट वञनि था तइलीमी अदारा उन्हनि में इंतिहाई घणो नुक़सानु थी रहियो आहे असांखे माना तव्हां चओ था त एजेंडा इहा आहे जेके बि इदारा असांजा प्राइवेटाइज़ेशन ॾे वञनि था जेके प्राइवेट इदारनि खे ॾिना वञनि था वॾा वॾा नाला आहिनि कराची जा खोड़ इंस्टीट्यूट उन्हनि जे हवाले कया विया आहिनि उन्हनि जो पोयां बैक ते जेको हिकिड़ी आलमी तौर ते का ॿी साज़िश आहे दुनिया जी NGOs कहिड़ी मुल्कनि खे बचाई आहे ऐं वॾी में वॾी साज़िश कहिड़ी थी सघे थी के क़ौम खे तबाह करिणो आहे त छा करिणो आहे तव्हां ॾिसो इंसान जा हिकिड़ा हलाइण जे लाइ हिकिड़ा ऑर्गन आहिनि न दिलि आहे जिगर आहे अखियूं आहिनि सभु ऑर्गन्स हाणे इहे जेकॾहिं कढी छॾजनि त इंसानु बचंदो छा सही तव्हां वटि मुल्क खे हलाइण जे लाइ तव्हां वटि डेटा आहे जेकॾहिं प्राइवेट NGOs खे तव्हां एॾो हाई लेवल जो चांसिस ॾिना कमु करण जे लाइ त तव्हांजे सॼी मुल्क जी डेटा कढी माना तव्हांजो सॼो जो सॼो मिख कढी हेॾनि जो ऐं ॾेई छॾनि कंहिं ॿिए खे त तव्हां वटि बचंदो छा बाक़ी साईं हिन में हेतिरा हिन शइ सां तालुक था रखनि हेतिरा हिन शइ सां तालुक था रखनि हेतिरा हिन शइ सां तालुक था रखनि हेतिरा अणपढ़ियल आहिनि फलाणे इलाइक़नि में हीउ कमु थी रहियो आहे फलाणे हीउ कमु थी रहियो आहे पोइ हुनजे लाइ त रॉ मटीरियल थी वियो न असांजो मुल्क जितां जीअं चाहिनि कमु जमो वठणु चाहिनि वठी वेंदा सही बिल्कुलु तव्हां सही चई रहिया आहियो नाज़रीन जेको आहे सो ॿिए गेस्ट सां बि तव्हांजो तारीफ़ करायां जेको आहे सो असां जादू सां बि जेको आहे सो वठी अची वेंदा आहियूं त आफ्ताब मुग़ीर साहब पाण सां गॾु आहिनि एंकर पर्सन आहिनि ऐं उहो बि तमामु जेको आहे सो डिघी नज़र रखनि था साईं कीअं आहियो ठीकु आहियो अच्छा पाण ॻाल्हायूं पिया त जेको तालीमी इदारनि में जेको नशे जो जेको इस्तेमालु तमामु घणो वधी वियो आहे तव्हां ॾिसो था कराची जा जेके कैफ़ेज़ आहिनि चांहि जा होटल्स आहिनि हुते नंढा नंढा छोकिरा छोकिरियूं ई स्मोकिंग करे रहिया आहिनि वेब पी रहिया आहिनि
त आख़िर इन सॼी जेको इहो सिचुएशन डेवलप थी रही आहे ॾींहुं ब ॾींहुं, साईं जन इशारो करे छॾियो त इहे आलमी तौर ते हिकिड़ी साज़िश आहे जेको पोयां इदारा आहिनि जेके तालीमी इदारनि खे जेको प्राइवेट कंपनीज़ खे ॾेई था छॾनि, NGOs जे हवाले था कनि, ऐं उहो ओड़े तरीक़े सां सरकारी जेकी इदारा आहिनि उन्हनि में नशे जो अञा बि एॾो इस्तेमालु न थी रहियो आहे जेॾो प्राइवेट यूनिवर्सिटीज़ ऐं प्राइवेट स्कूल्स में थी रहियो आहे। तव्हां सेकेंड कयो था हिन ॻाल्हि खे? ॾिसो, असां वटि आसान लफ़्ज़नि में हिकु अव्हांजी टीम जी धरती सथ जी मां शुक्रगुज़ार आहियां, जंहिं जेको आहे सुबुह सुबुह सां जल्दी अॼु असांखे असांजी मॉर्निंग थी बतौर अव्हांजे ऐं अव्हांजी टीम जी। हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे त असां वटि अगरि ख़ुदा न ख़ास्ता पाणी या सेवरेज लाइन बंदि हूंदी आहे त बि आलमी इदारनि ते या अमेरिका ते लान तान कंदा आहियूं। अगरि घिटी सही न हूंदी ऐं कचिरो ॿाहिरि फिटी कंदासीं त बि असां लान ताण अमेरिका समेत जेको आहे सो वेस्ट ते कंदा आहियूं, त इहो इन्हनि जो कयो करार आहे। ऐं इन सां गॾोगॾु अगरि अव्हां स्कूलनि जे निज़ाम या कहिड़े बि निज़ाम में वञो, मौलवी जे मेंबर खां वठी करे सरकारी अमलदार खां वठी करे सहाफ़ी ताईं जेको आहे सो जेके बि आहिनि ऐं जज साहिबाननि ताईं वकीलनि ताईं, त हुन में ॻाल्हि वाज़े तौर ते ईंदी आहे, हुन में आसान लफ़्ज़ आहे साईं, हिन में ॿाहिरियां हथ मुलविज़ आहिनि। चार दीवारी जे अंदरि कॾहिं बि असां पंहिंजे गिरेबान में न जाके ॾिठो आहे त मुंहिंजो पाड़े वारो शबीर बशीर छा थो करे ऐं पाड़े वारो छा थो करे, ऐं असल में जेको ॾोह कंहिंजो आहे। अगरचे जुमे जी निमाज़ जे खुतबे में हिकिड़ो मौलवी साहब वेही करे ऐं इहो चवे थो त हीअ जेका बिजली हली वई इन में आलमी साज़िश आहे ऐं अमरीका इनवॉल्व आहे। इहो असां न ॼाणींदासीं त असां कूंडा हणूं था, चोरी कयूं था, बहसियत क़ौम पाण असां करप्ट आहियूं, चोर आहियूं। ऐं उन्हनि जो आसान चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो माइंड सेट ठाहियो वेंदो आहे त हिन में ॿाहिरियां आलमी इदारा अव्हां जा दुश्मन आहिनि। मञोसीं थोरी देरि जे लाइ इहो बि अगरि असां सोचूं त आलमी इदारा आलमी सतह ते असांजी दुश्मनी आहे त पोइ असां छा पिया कयूं? असांजा इदारा छा पिया कनि? उन्हनि जी ज़िमेदारी आहे थिए थी सिक्योरिटी फोर्सिस ते थिए थी, लाइन फोर्स एजेंसी ते थिए थी, हुकुमराननि ते थिए थी, पार्लियामेंट ते थिए थी, इन खां गॾोगॾु माउ ऐं पीउ ते थिए थी। उहा छोकिरी ऐं छोकिरो जेको राति जो 10 बजे कपिड़ा पाए करे तयारु थी करे इन कैफ़ेस ते ऐं इन्हनि जॻहनि ते वञी वेहे थो, छा माउ पीउ जी ज़िमेदारी न आहे? उन आलमी इदारनि जी आहे, अमरीका जी त उन ज़िमेदारी आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे राति जो देरि ताईं उन्हनि खे छॾे ॾियो, तव्हां उन्हनि खे मोबाइल फ़ोन ॾेई छॾियो, उन्हनि खे आज़ादी ॾेई छॾियो, फ्रीडम ॾेई छॾियो, त उहो जेको वणे जेको कनि ऐं जेको आहे सो वेस्ट जे तर्ज़ अमल ते जेको आहे सो उन्हनि खे ज़िंदगी बसर करणु ॾियो। पोइ आख़िर में अची करे असां इहा ॻाल्हि कयूं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते त बाबा हिन में आलमी इदारा आहिनि ऐं आलमी साज़िश आहे। बहसियत तारीख़ जो तालिब इल्मु ऐं स्टूडेंट खां लाइफ खां वठी यूनिवर्सिटी ताईं, यूनिवर्सिटी खां वठी करे सहाफ़ी ताईं सफ़र ताईं, मां कंहिं बि माण्हू खे ईअं चवंदे न ॾिठो आहे त हिन में असां ज़िमेदार आहियूं। हुन में मां आफ्ताब मोगरी मां ज़िमेदार आहियां, मुंहिंजी फैमिली ज़िमेदार आहे। अगरि मुंहिंजो को फ़र्दु अहिड़ी शइ का करे थो या मुंहिंजो मोहल्ले में जेको इलेक्ट्रिक नुमाइंदो आहे उनजी ज़िमेदारी आहे, उतां जो लोकल पुलिस ऑफिसर जेको आहे जेको मनुष्यात खे फ़रोग़ ॾिए थो, चाहे उहो प्राइवेट स्कूल हुजे, चाहे उहो जेको आहे सो सरकारी स्कूल हुजे, या मोहल्ले में को स्टूडेंट खां अलावा बि को नशो वापराए थो, त उहा ज़िमेदारी यकीनी तौर ते उतां जो मक़ामी पुलिस वारे जी थी थिए। DC में पेंटागोन में वेठल जेको आहे सो लाड़काणे जो ऐं जेको आहे सो वाई पांदी जो त फ़ैसिलो उहो न कंदो, त उहो अची करे तव्हांजे जेको आहे वाई पांदी में, कंबर में, शहदाद कोट में, मिठी में, सिजावल में उहा अचे हीरोइन, चर्स, आइज़ ऐं जेके नवां नशा इंट्रोड्यूस थिया आहिनि उहे अचे बंदि कराइनि। उहे त तव्हांजा दुश्मन आहिनि। अगरि जेकॾहिं माइंड सेट ठही वियो आहे त हिंदुस्तान बि असांजो दुश्मन आहे ऐं हिन सां गॾोगॾु अमेरिका बि असांजो दुश्मन आहे, अफ़गानिस्तान बि असांजो दुश्मन आहे, पाण पंहिंजा दुश्मन पाण आहियूं। त बजाए जो जेको आहे कंहिं ॿिए ते इल्ज़ाम मरणु, सभ खां पहिरियों एहतिसाब असांखे पंहिंजे चार दीवारी जे अंदरि करिणो पवंदो, उन खां पोइ मोहल्ले जो, उन खां पोइ पंहिंजे शहर जो, उन खां पंहिंजे ज़िले जो, सूबे जो ऐं हुकुमराननि जो फ़ैसिलो हूंदो। हाणे मां ॾिसो पोयनि ॾींहंनि में इहा जॾहिं मीडिया ते ॻाल्हि ऐं सभिनी हंधनि ते ॻाल्हि जॾहिं इहा अयां थी त उहा छो थी? जॾहिं आम ग़रीब जो ॿारु मरे पियो त उन वक़्तु कंहिंखे बि का ख़बर ई कान हुई। रोज़ानो मरनि पिया, रोज़ानो दफ़न थियनि पिया, कराची खां कश्मीर, कश्मीर खां केॾी मंदर ताईं रोज़ानो माण्हू मरनि पिया, नशो बि हले पियो, थाणा भत्ता बि वठनि पिया, एक्साइज डिपार्टमेंट बि हुयो, ॿिया सभु डिपार्टमेंट हुया, केरु कुझु कोन पियो करे, सरपरस्ती में हले पियो। इन खां पोइ जॾहिं पोश एरिया में हिकिड़ी जेको आहे सो चइजे त सघारी
शख़्सियतूं उन्हनि जे घर में जॾहिं बाहि लॻी त उन्हनि वायवेला कई त हीअ त ज़ुल्म थी वियो, हीअ छा थी वियो। उन खां पोइ तव्हांजी असैम्बली जे अंदरि बि आवाज़ु उथियो, तव्हांजी मीडिया, असां केतिरा ई उन्हनि ते प्रोग्राम कयासीं, सही उनजे करे कयासीं छाकाणि त हाई प्रोफाइल केस हुयो। अगरि जे कंहिं हारी जो, नारी जो, कंहिं बस कंडक्टर जो, होटल जे बेरे जो, कंहिं मास्तर जो, कंहिं प्रोफेसर जो, कंहिं डॉक्टरियाणी जो ॿार इहो नशो वापराए अगरि मरे पियो, भले मरे, का परवाही कोन्हे का, सही छो जो उहो हिकिड़ो लो प्रोफाइल माण्हू हुया, मरी विया, को मसइलो ई न आहे। छाकाणि वो आया ई इन करे आहिनि। आहे ई इन जे करे मरण लाइ आया आहिनि। पर जॾहिं तव्हांजे असांजे हिन मुआशिरे में, समाज में जॾहिं हाई प्रोफाइल केस थियनि था त असांजी मीडिया, हुन में मां बि शामिलु आहियां, 10 ॾींहं 5 ॾींहं असां हुन ते टॉक शोस कंदा आहियूं, प्रोग्राम कंदा आहियूं। मीडिया जो सॼो जेको आहे माइंड सेट जेको आहे ठाहियो वेंदो आहे त बसि हिन खे ई फोकस करिणो आहे सही ऐं ॿी का दुनिया में शइ कान्हे। वरी का ट्रक जी बत्ती जेका आसान लफ़्ज़ चयो वेंदो आहे त हाईवे ते, मोटरवे ते वरी असांखे हुनजे पुठियां लॻाए छॾींदा आहिनि ऐं असां उन केस खे विसारे करे वरी ॿिए केस में लॻिया वेंदा आहियूं। सही सो चवण जो मक़सदु आहे हिन में का आलमी साज़िश कोन्हे, का आलमी इदारा कोन्हनि। बहसियत सहाफ़ी, इन्वेस्टिगेशन जर्नलिज़म जे तहत सभु जो सभु गुनाहगार असां पाण आहियूं। सही अगरि असां आवाज़ु उथारियूं ऐं जेको आहे सो असांजा हुकुमरान आवाज़ु उथारनि, सभु कुझु बंदि थी थो 24 कलाक। हिते मां एप्रिशिएट ज़रूरु कंदुसि फरियाल टारपुर साहिबा खे, उन जॾहिं इन जो जेको आहे सो नोटिस वरितो, सभिनी खे ऑन बोर्ड वरितो ऐं उन खां पोइ जेके उन्हनि उपाउ वरिता, उन खां पोइ ॾिसो त केॾो ज़ाब्तो अची वियो। हींअर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हर SHOs खे, हर SSP खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त बाबा तव्हांजे हल्के में हीरोइन, आइज़ कहिड़ो बि नशो हुजे उहो न खपंदो, न उनजी जेको आहे सो खपाईंदड़नि खे छॾिणो ई आहे। सही गिरफ़्तारियूं थियनि थियूं, मुक़ाबला बि थियनि था, मारिया बि वञनि था। छो स्टेट जॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो कयो त स्टेट जे बालातर त कोई बि कोन्हे न मां आहियां, न तव्हां आहियो, न खपाईंदड़ आहिनि, न ठाहींदड़ आहिनि। त इहो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त वरी बि घुमी फिरी ॻाल्हि, असां बशमूल सिंध में जेके रहंदड़ माण्हू आहियूं, पाकिस्तान में रहंदड़ आहियूं, उन्हनि सां ॾोहारियुनि सां भाङे भाईवार आहियूं। सही बिल्कुलु। असां पंहिंजी ज़िमेदारी महसूस ई नथा कयूं। जेका तव्हां ॻाल्हि कई त ॾिठो वञे त हर माण्हू जेको आहे न उनजे अंदरि का न का करप्शन आहे, पर असां ॿिए खे करप्ट चई रहिया आहियूं त हुकूमती माण्हू आहिनि, मां कंहिं ॿिए वॾे को नंढो कारोबारी वॾे खे, जीअं मां साईं जन सां ॻाल्हि थिए पई त मां सब्ज़ी वारे जो मिसाल ॾिनो त सब्ज़ी वारो रोइण रोईंदो महागाइब जो, हुकूमतनि जो त असां सां हालत आहे, पर तव्हां जॾहिं तव्हांजी नज़र हेॾे होॾे वई त तव्हांजी जेका शॉपर आहे हुनमें 3-4 ॻरियल सड़ियल शयूं विझी जॾहिं तव्हां घर पहुचंदव त ॾिसंदव। इहो माइंड सेट आहे न, माइंड सेट आहे। वरी उहे ई माण्हू जे अगरि तव्हां ॾिसो जेके सिंध खां मां ख़ासि तौर ते सिंध ते फोकस कंदुसि त सिंध मां जॾहिं माण्हू निकिरी करे अरब मुल्कनि में, UAE में, दुबई में, सऊदी अरब में, ॿियनि मुल्कनि में वञनि था, कलाक जे फ्लाई खां पोइ उहे इंसान जा पुट थी था वञनि। सही आहे, उहे सिधा थी था वञनि। उन्हनि खे लाइन में बि बीहणो आहे, उन्हनि खे सिग्नल ते बि बीहणो आहे, उनखे ग़लति शइ बि न आहे करणी, उनखे हीरोइन बि न आहे कपाइणी, उनखे जेको आहे सो ग़लति कमु बि न आहे करिणो, उनखे ख़बर आहे त हिते सज़ाऊं जज़ा आहे। ठीकु आहे न। हिन वक़्तु बि अगरि तव्हां सऊदी अरब समेत जेको आहे सो जेके बि अरब मुल्क आहिनि, जेके पाड़ेसरी मुल्क जिते सभ खां वधीक सिंध जा माण्हू उते मज़दूरी लाइ वियल आहिनि, कमकारनि जे सभ खां वधीक जेलनि में असांजा माण्हू आहिनि। ठीकु आहे, उन्हनि खे सज़ाऊं असांजनि माण्हुनि खे मिलनि थियूं। मुंहिंजो हिकिड़ो तजुर्बो थियो 99 में, मां जिदे में रोइस ऐं जिदे जे सूक बलद हिकिड़ो एरिया आहे, मुंहिंजो माइट उते हुयो, उन मूंखे 3 हिकिड़ो वठी ॾिनो। उन वक़्तु नुस रियाल में माना हाफ़ रियाल में मिले पियो। 3 दफ़ा उन चयो त इहो निफिटी कजांइ, छाकाणि त जेको आहे बल्दिया वारा न मूंखे गिरामो हणंदा, माना मूंखे चालान ॾींदा। ठीकु आहे, उहो ई माण्हू कंबर शदाद कोट में लाड़काणे में वेही उते ई जेको आहे कचिरो बि पीटी करे पियो। ठीकु आहे, उहो ई उते वेही करे जेको आहे सभु कुझु करे पियो, छाकाणि त हुनखे ख़बर आहे अनएजुकेटेड त हुते जेको आहे सो इन ते इम्प्लीमेंट थियणी आहे। ऐं इहा शइ अगरि कंदुसि, ग़लति कंदुसि त मूंखे जेको आहे सो हिते जेके इदारा आहिनि, बल्दियात आहे या इदारा आहिनि, उहे न छॾींदा। पर हिते जे तव्हां पढ़ियल लिखियल प्रोफेसर, लेक्चरार, वॾा वॾा नाला मां खे कहिड़ा ॿुधायां, जेके कचिरो पंहिंजे घर खां ॿाहिरि कढी उतो ई फिटी कनि पिया, फ्लैटनि में रहनि था उतो ई फिटी कनि था, घरनि में रहनि था उतो ई फिटी था कनि, छाकाणि त पंहिंजे घर जे अंदरूं कचिरो फिटी कयोसीं, बसि ॻाल्हि ख़तमु थी वई। सो बहसियत क़ौम असांजी जेका आहे उनजी ज़िमेदारी इहा ई आहे। सिग्नल ते आहे बेल्ट, सीट बेल्ट तव्हां छो नथा लॻायो? अॼु अगरि जेको आहे सो सिंध गवर्नमेंट ऐं जेको आहे सो पीर मोहम्मद शाह
जीअं मूंखे एप्रिशिएट करिणो पवंदो त जॾहिं कैमराऊं लॻी वियूं त जॾहिं 15-15 हज़ार जो मूंखे बि चालान मिलियो न त मां बि साफ़ ई सीट बेल्ट न हणंदोसि। मिसाल आहे हिकिड़ो सभ खां वधीक असांजा मीडिया जा दोस्त जेके आहिनि उहे हूंदा त हा भाउ साफ़ ई आहियूं, लाइसेंस कोन्हे, छो न कोन्हे, सही ठाराइणु खपे। बिल्कुल सीट बेल्ट छो नथो लॻे, इहो तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ आहे। हाणे सिग्नल ते बि बीहनि था, सीट बेल्ट बि आहे, सभु शइ आहे। इम्प्लीमेंट थिए थी त उहा शइ सभु शइ थी, सिग्नल ते बि बीहनि था। अगरि उन खां वरी तव्हां निकिरी करे वरी मुज़ाफ़ती एरिया आहिनि तव्हां जेके सचल ॻोठ, मरूड़ा ॻोठ, गुलिस्तान जौहर जिते कैमराऊं न आहिनि वरी उते सभु शयूं उअं ई आहिनि, सभु शयूं उअं ई आहिनि। ठीकु आहे त ॾिसो जिते तव्हां कंट्रोल कंदव ऐं तव्हां उते ज़ीरो टॉलरेंस हूंदी, तव्हां रिश्वत न वठंदव, तव्हां हुनजो जेको आहे सो फ़ैसिलो न कंदव त सभु शइ इम्प्लीमेंट थी सघे थी। का हिन में ॻाल्हि ई कान्हे का, सिर्फ़ु आहे त तव्हां वटि इहो हुजणु खपे। सही बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। जेको विच ते मां अक्सर जे तव्हां चयो न असां चऊं था बैरूनी साज़िश जो नालो ॾींदा आहियूं, असां पंहिंजी ज़िम्मेवारी नथा, तव्हां चयो वॾा वॾा माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू पंहिंजे घर खां ॿाहिरि किचिरो फिटी कंदा आहिनि, जॾहिं मींहुं वसंदा आहिनि, इवन विच में तव्हां बि रहिया आहियो ज़ाहिर इन ई सॼे लॾे में आहियो, मींहुं बि वसिया त चयो इहा अमेरिका वसाया आहिनि। उहो मां आसान लफ़्ज़ आहे न, ॾिसो आसान लफ़्ज़ इहो आहे त की तव्हां हली पाण न सघो ऐं जेको आहे सो ॿियो लफ़्ज़ हूंदो आहे त वरी तनक़ीद पंहिंजे गोॾनि ते मां हुनखे एडिट करे थो चवां। तव्हां पाण सॼो कुझु पाण कयो न, तव्हां ॿिए खे छो था चओ। ठीकु आहे तव्हांखे ख़बर आहे बाबा फलाणो माण्हू जेको आहे असांजो दुश्मन आहे, उहो त असांजो भलो न चाहींदो। जे मां अगरि तव्हांजो दुश्मन मां तव्हांजो त सुठो न चाहींदुमि, पर तव्हांखे सुठो करिणो आहे, तव्हांखे अॻिते वधिणो आहे, तव्हां ॿिए ते इल्ज़ाम हणण जे लाइ छा। मूंखे पहिरियों दफ़ो केतिरा साल हिन ॻाल्हि खे तव्हां कंटिन्यू ई कयूं था, पाण साई वठूं था। जी नाज़रीन हलूं था नंढी साई वठूं था, तव्हां ख़बरूं ॾिसो, असां हिते ॿियूं ख़बरूं कंदासीं, मोटी था अचूं।